अस्सलाम वालेकुम माया मेहताब कंवल जीअं तव्हांखे ख़बर आहे त इरशाद जागरानी तमामु वॾो नालो स्पेशली होस्टिंग में स्पेशली शाइरी में पर तव्हांखे ख़बर आहे हाणे माशाल्लाह सां इरशाद जागरानी हिकिड़ो सुठो सिंगर बि थी उभरियो आहे ऐं हुनजो नओं हिकिड़ो एल्बम लॉन्च थियो हो जंहिंखे तमामु घणी पज़ीराई मिली ऐं जेकर सच पुछो त मां त हुनजी वॾी फैन आहियां इरशाद जागरानी जी स्पेशली शाइरी में स्पेशली होस्टिंग में ऐं सिंगिंग में बि सो उन्हनि जो सेकेंड एल्बम रिलीज़ थियण वारो आहे फस्ट एल्बम ते मां पाण वई हुयमि उन में पर्सनली तौर ते इनवाइट थी हुयमि वई हुयमि माण्हुनि जो जोश ख़रोश ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी हद खां वधीक त हुनजा केतिरा ई फैन्स आहिनि जेके हुन सां तमामु घणो प्यारु कंदा आहिनि पर कुझु माण्हू में बि उन प्रोग्राम में शामिलु न थी सघिया आहिनि त उन लाइ ख़ुशख़बरी आहे त इरशाद जागरानी नेक्स्ट एल्बम बि करे रहियो आहे ऐं उहो एल्बम 14 फेबरवरी ते हुनजी लॉन्चिंग प्रोग्राम आहे जेको आहे मुनव्वर चौरंगी ऐं उन जे भरिसां आहे ओरेन बैन कुझु उन में आहे उहो प्रोग्राम उन में तव्हां इनवाइट थियो मां बि ईंदसि स्पेशली ऐं तव्हांखे मां इनवाइट कयां थी तव्हां सभिनी खे उन प्रोग्राम में उन लॉन्चिंग प्रोग्राम में इनवाइट कयो पंहिंजे जेको तव्हांजो फेवरेट सिंगर आहे इरशाद खे उनखे साम्हूं खां परफॉर्मेंस कंदे ॾिसो ऐं उन प्रोग्राम खे वधि खां वधि इंजॉय कयो